सहाफ़ी इत्तेहाद नौशेर फिरोज़ जे सॾ ते सहाफ़ियुनि पारां सिंधु दरिया मां नव कैनाल कढण वारे मंसूबे ख़िलाफ़ कोटड़ी मोहम्मद कबीर प्रेस क्लब खां शानदार रैली कढी वई। रैली जे माण्हुनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जन ते सिंधु ते धाड़ो नामंज़ूर, केनाल ठाहींदे पादर खाईंदे नारा लिखियल हुया। रैली नेशनल हाईवे मथां मार्च करे नारेबाज़ी कंदे वापस प्रेस क्लब वटि अची एहतिजाज कयो। इन मौक़े ते शहरी इत्तेहाद सदर ऐं सहाफ़ी मौला बख्श थेबो ख़िताब कंदे चयो त नव कैनाल कढण सिंधु जे पाणी ते धाड़ो आहे। सिंध में पहिरीं पाणी जी खोट आहे, वेतर सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन तबाह थी वेंदी, माण्हू बुख ऐं बदहाली में मुब्तला थी वेंदा। सिंधु ते धाड़ो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। PPP जा वज़ीर वॾेरा चवनि था, तव्हां रोडनि ते छो पिया निकिरो, अचो हिमत करे सभु गॾिजी केनाल खे रोकरायूं। ख़ैरपुर जे सहाफ़ी इत्तेहाद जे अॻवान हाजी ग़ुलाम हुसैन चांग ख़िताब कंदे चयो त ही नव केनाल न पर सिंधी क़ौम लाइ डेथ केनाल आहिनि। सिंधु दरिया ते नवां केनाल सिंध जी तारीख़ी हक़नि ते सिधो संओं धाड़ो आहे जेका असांखे क़बूल न आहे। उस्ताद शौकत अली जरवार ख़िताब में चयो त आसिफ ज़रदारी अरसा एक्ट तरमीम ते सही करे केनाल कढण जी इजाज़त ॾेई सिंध सां मुनाफ़क़त कई आहे। आसिफ ज़रदारी केनालनि जो फ़ैसिलो वापस वठाई या इस्तीफ़ा ॾी। मंसूबा आहिनि जंहिंमें असांजा हितां जा सिंध जा हुक्मरान बिट बणियल आहिनि। कराची खां कश्मीर ताईं रोडनि ऐं रस्तनि ते निकिरी मुकमल तौर ते रद्द करे छॾियो आहे। तंहिं करे जेकॾहिं तव्हां सभिनी खे इहा ख़बर आहे त सिंध जे पाणी ते ही पहिरियों भेरो धारो नथो लॻे। 1945 खां वठी सिंध सां पाणी जे मामले ते जाती थी अचे। असां उन्हनि जा मुरीद आहियूं जेके होॾा 9 लख हुया, हेॾा 72 हुया। असीं झुकण वारा न, असां झुकण वारा न आहियूं। इन्हनि खे ॿुधाईंदासीं तव्हांजे हक़ में असांजी मौत न आहे। जंहिं राति असांखे क़बर में ॾियो, राति असांखे ॿाहिरि ईंदी ई कोन। वॾियूं महिरबानियूं।